नाज़रीन, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काने जे तर्जुमान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त नेशनल इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट साइंसिस कोयटिया तरफ़ां डिप्टी सेक्रेटरी फरज़ंद अली जे सरबराही में 45 ऑफिसरनि जे वफ़द चांडका मेडिकल कॉलेज जो दौरो कयो, जिन जो तालिक़ पाकिस्तान कस्टम, पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस, पुलिस ऐं मुख़्तलिफ़ खातनि सां हो। वफ़द जो अदर भाउ चांडका मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर ज़मीर हुसैन सुमरो कयो। पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस, पुलिस ऐं मुख़्तलिफ़ खातनि सां हो। वफ़द जो अदर भाउ चांडका मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर ज़मीर हुसैन सुमरो यूनिवर्सिटी जे ऑफिसरनि सां गॾिजी कयो। इन बाद आयल वफ़द के प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर ज़मीर हुसैन सुमरो तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई ऐं फैकल्टी ऑफिसरनि सां तारुफ़ करायो वियो। उन मौके ते यूनिवर्सिटी जो डीन प्रोफेसर डॉक्टर सईद अहमद शेख, प्रोफेसर सफदर अली शेख, प्रोफेसर मोहम्मद हनीफ, वाइस प्रिंसिपल प्रोफेसर शाहिद हुसैन, प्रोजेक्ट डायरेक्टर इंजीनियर रियाज अहमद, चीफ लाइब्रेरियन मुमताज अली बुरड़ो, डायरेक्टर प्लानिंग जाहिद हुसैन दारेजो, डायरेक्टर अल्तमश शिराज ऐं फैकल्टी मेंबर ऐं ॿिया ऑफिसर मौजूद हुआ।